ठरी मीरवा जे शाखर में पानी जे हथरादू खोट खिलाफ ऐं बिजली जे गैर एलानिया लोड शेडिंग खिलाफ शहरनि सिविल सोसाइटी पारां हिंडियाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ इम्तियाज़ दस्ती, न्याज़ दस्ती, ज़ुल्फ़कार दस्ती ऐं ॿियनि जो आपाशी अमले पारां मीरवा में पाणीअ जी हथरादू खोट ॾेखारे आबादगारनि खे परेशान करे रहिया आहिनि। जॾहिं तहरीकेशन अमलो भुतारनि खे पुछड़ी ताईं पाणी पहुचाइण लाइ बिलावल वाह, सदारंग वाह समेत काफ़ी शाखूं बंदि करे बाअसर माण्हुनि खे पाणी ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त ग़रीब मिसकीन हारियुनि खे तबाह ऐं बर्बाद करणु चाहिनि था। ॿिए पासे सेप्को अमलदारनि पारां तवील लोड शेडिंग में रोज़ेदारनि खे तमामु तकलीफ़ थी रही आहे। इन्हनि मसवारनि खां मुतालिब त फ़ौरी तौर ते ठरी मीरवा जे शाखनि में पाणी ॾिनो वञे ऐं बिजली जी गैर क़ानूनी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।